अस्सलाम वालेकुम। मां अची वई आहियां पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ दिल में दुआऊं पई घुरां त अल्लाह करे त कोई प्रॉब्लम न थिए ऐं ॾाढो स्मूथली ऐं सुठे नमूने सां मुंहिंजो जेको आहे हीउ कमु थी वञे अॼु जो। सो कैमरा थोड़ी टेढ़ी थी लॻे। बहरहाल अॼु वरी हिकिड़ो उहो ई रिसाइकलिंग जो जीअं मां प्रॉमिस करे चुकी आहियां, रिसाइकलिंग अपसाइकलिंग असां अहिड़े सिलसिले जा कमु कंदासीं। त हीउ हिकिड़ो मूं वटि दॿो आहे नंढिड़ो टॉर्च जो। अहिड़े क़िस्म जा बॉक्सिस घर में ईंदा आहिनि, इलाही शयुनि में, परफ्यूम में हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं वठूं था असां उन्हनि में अहिड़ा दॿा अचनि था। हिन जो पाठो थोरो सुठो ऐं मज़बूत हुयो त मुंहिंजी दिलि चाहियो त मां हिनखे यूज़ कयां। सो हिन जो मथियों हिकिड़ो पासो मां कढी छॾियो आहे, कटे छॾियो आहे, ऐं जेके हिन जा पासा आहिनि उन्हनि खे ग्लू सां चङी तरह सां चिंबड़ाए छॾियो आहे। ऐं ग्लू मां तव्हांखे पहिरीं बि ॾेखारी त मां हीअ ग्लू यूज़ कंदी आहियां मोस्टली। हिन जो रिज़ल्ट ॾाढो सुठो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जे कंहिं बि कम में जेको आहे तव्हां ग्लू स्टिक न कॾहिं बि यूज़ कजो, ठीकु आहे। हिन में ट्यूब बि वधीक बहितरु रहंदो आहे। त हीअ टॉर्च जो हिकिड़ो ख़ाली बॉक्स, उनजी कटिंग करे हिकिड़ो मथियों पाठो मां कढी छॾियो, छो त उनजी ज़रूरत न हुई। मूंखे हिनखे एज़ हिकिड़ी ट्रे वांगुरु यूज़ करिणो ऐं हिनखे अंदरां मां पेंट करे छॾियो आहे। पेंट छा सां कयो आहे? हीअ आहे एक्रिलिक पेंट, ठीकु आहे। एक्रिलिक पेंट ऐं ब्रश, ऐं हिन में पेंट में पाणी न मिलाइबो ऐं डायरेक्ट जेको आहे हिन में दॿे में ई मूं पेंट विधो ऐं ब्रश सां मूं हिनखे फैलाए छॾियो, इन करे त जीअं हीअ सुकी वञे ऐं मुंहिंजो टाइम बचे। छो त अगरि मां सभु कुझु तव्हांजे साम्हूं वेही कयां त पोइ उन में ॾाढी देरि लॻंदी, ड्राई न थींदो टाइम सां। सो हीअ सुकी चुको आहे अंदरां बिल्कुलु ई। मां कलाक खनि पहिरियों हिनखे पेंट कयो, हिन जा पासा मां ग्लू सां बंदि करे छॾिया आहिनि। हिनखे असां कवर कंदासीं दॿे खे वरी हिकु दफ़ो स्टिक्स सां, वुडन स्टिक्स। हीअ आइसक्रीम स्टिक्स चओ, पॉप्सिकल्स चओ, हीअ आराम सां बाज़ार में मिलनि था ऐं होलसेल रेट ते हीअ पूरो पैकेट मूंखे 100 रुपए जो मिलियो, ठीकु आहे। त हीअ इन मां इलाही कुझु ठहंदो, इलाही कुझु। त इन में तमामु घणा जेके हूंदा आहिनि पीसिस हूंदा आहिनि। त हीअ असां खणंदासीं वुडन स्टिक्स, इन्हनि सां असां हिनखे कंदासीं कवर पूरे बॉक्स खे चौधारी। ऐं हिनखे मां एज़ ऑर्गेनाइज़र, एज़ हिकिड़ी ट्रे जे मां यूज़ कंदमि। त असां छा कंदासीं, हीअ हाणे मां कुझु कटिंग करे चुकी आहियां। हीअ ॾिसो, हिन जे हिकिड़े पासे ॾांहुं मां कटिंग कई आहे, कुझु नंढियूं कटिंग कयूं अथमि, कुझु वॾियूं कयूं अथमि, ठीकु आहे। सो हीअ हिननि में एतिरो गैप आहे। इहो कोई फिक्स न आहे रूल त हेतिरो हुजे, हेतिरो जेतिरो बि हुजे तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघो था। त मूंखे ईअं सुठो लॻो, हेठियों पासो हिननि जो, हेठियों सिरो बिल्कुलु सिधो आहे ऐं मथियों जीअं आहे, जीअं हुनजो पंहिंजो शेप हुयो उअं ई आहे। त मां हीअ काफ़ी सारा डिफरेंट साइज़ में कटे रखिया आहिनि। डिफरेंट साइज़ माना हीअ 2 साइज़, हिकिड़ा नंढा हिकिड़ा थोरा वॾा। ऐं हिननि मां जेको कुझु बचियो आहे, हीअ बचियो आहे, ठीकु आहे। जेके नंढा कटिया अथमि उन मां वॾा पीसिस बचिया आहिनि, ऐं जेके थोरा वॾा पीसिस कटिया उन मां हीअ नंढियूं टुकड़ियूं बचियूं आहिनि। हीअ मां संभाले थी रखां, हीअ नेक्स्ट मां पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट में यूज़ कंदमि त उहो ज़रूरु तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हीअ कचिरो कोन्हे, हीअ ॾाढी कम जी शइ आहे। तो इन्हनि खे मां संभाले रखियो आहे। त हीअ स्टिक्स आहिनि मूं वटि जेके मां कुझु कटियूं आहिनि। असां हाणे हिन ग्लू जे ज़रिए इहे स्टिक्स हिन बॉक्स जे चौधारी चिंबड़ाईंदासीं अहिड़े तरीक़े सां त हिकिड़ी नंढी हिकिड़ी वॾी, ठीकु आहे। सो तेसि ताईं मां कमु कंदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन में चङो टाइम लॻी वेंदो। सो पर हाणे टाइम त गुज़ारिणो आहे। हर कमु अगरि मां पहिरियों खां करे रखां त पोइ तव्हांजे साम्हूं छा कयां, तंहिंजे करे ज़रूरी आहे त काफ़ी सारो कमु तव्हांजे साम्हूं बि कयां। त हिनखे असां इहे 1 बाय 1 चिंबड़ाईंदासीं। रैंडमली हिन ते सॼी ग्लू हणी वञिबी ऐं हिन ग्लू खे तेसि ताईं ढक ॾेई रखंदासीं त जीअं ज़ाया न थिए, निकिरी न वञे। ऐं हीअ हिकु वॾी हिकु नंढी करे असां स्टिक्स हिन ते चिंबड़ाइणु शुरू कंदासीं, ठीकु आहे। सो हीअ जेको सिलसिलो आहे मूंखे तव्हां ॿुधाइजो त तव्हांखे कीअं थो लॻे जेको मां रिसाइकलिंग जो शुरू कयो आहे। ऐं इन सां इलाही सारियूं शयूं इस्तेमालु थी वेंदियूं, इलाही सारो कचिरो जेको आहे उहो असांजो हिकिड़े सुठे यूज़फुल आर्ट पीस में, ख़ूबसूरत डेकोरेशन पीस में जेको आहे चेंज थी सघे थो। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे इहो सिलसिलो कीअं थो लॻे। ऐं हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, त जेकॾहिं तव्हां मुंहिंजूं वीडियोज़ ॾिसी कुझु बि ठाहियो था त उहो तव्हां मूंखे मुंहिंजे हिन पेज ते इनबॉक्स कयो, ठीकु आहे। उहे तव्हां मुंहिंजे हिन पेज ते पिक्चर्स मोकिलियो, जेका तव्हां मुंहिंजी वीडियो खां इंस्पायर थी करे कुझु ठाहींदव त मां उहा तव्हांजे नाले सां पंहिंजे पेज ते शेयर कंदमि त मुंहिंजी वीडियो ॾिसी कंहिं बि हे ठाहियो आहे। जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदव तव्हांजो नालो शेयर करण जी त नालो शेयर कंदमि, नालो राज़ में रखिणो हूंदो तॾहिं बि ॿुधाए छॾिजो। त
त मां ॾाढी ख़ुशीअ सां ॾाढे मुहबत सां उहे शयूं मां शेयर कंदमि, उहे पिक्चर्स मां शेयर कंदमि जेके तव्हां ठाहींदव। हीउ हिकिड़ो बहितरीनु शौक़ु आहे। ऐं मुंहिंजे त ख़्याल में त जेकॾहिं कंहिंखे गिफ्ट बि ॾियणो हुजे त तव्हां पंहिंजे हथ जी ठहियल शइ गिफ्ट ॾियो त उहा बाज़ार में बि अवेलेबल न हूंदी, त हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। त उहो गिफ्ट जेको आहे सिर्फ़ु उन ई माण्हू वटि हूंदो। सो हीउ हिकिड़ो पासो मां हिन जो कवर करे वई आहियां ऐं हाणे 1 बाय 1 मां हिन जा ॿिया पासा कवर कंदमि। ऐं ॿी ॾिसो त हिते थोरी जाइ बची आहे, त इनखे आख़िर में असां जेको आहे न फिल कंदासीं, छो त हिन ते हिकिड़ो नंढो पीस कटे करे हणिणो पवंदो, सन्हो पीस, उहो पोइ था ॾिसूं। सो असां पहिरियों हिन जा सभु पासा ऐं हिन जा जेके बि आहिनि 3 पासा उहे कवर कंदासीं। सो मटीरियल जमा कंदा रहो, बचाईंदा रहो। सुठा सुठा मज़बूत पाठा जेके तव्हांखे मिलनि, अगरि जीअं मिसाल जे तौर ते बेडशीट्स वठंदा आहियूं त उन्हनि में अंदरां पैकिंग में हिकिड़ो पाठो हूंदो आहे, उहो ॾाढी सुठी क्वालिटी जो हूंदो आहे, मां उहे बचाए रखंदी आहियां। ऐं जेके मर्दनि जूं शर्ट्स ईंदियूं आहिनि त उन्हनि में बि जेके पाठा हूंदा आहिनि अंदरां पैकिंग में, उहे ॾाढा सुठी क्वालिटी जा हूंदा आहिनि। त इहे मटीरियल जेके आहिनि ॾाढा कम जा हूंदा आहिनि। इन्हनि मां बि असां घणो कुझु ठाहींदासीं पाठनि मां। सो उहे पाठा बि जेके आहिनि तव्हां जमा करणु शुरू कयो। ऐं जेतिरी देरि में मां हिन ते ही स्टिक्स चिमड़ाईंदमि, कोई सवाल हुजेव त तव्हां पुछी सघो था, छो त हीउ कमु अहिड़ो आहे जिन ते मां घणो ध्यानु न बि ॾियां, तॾहिं बि ठीकु आहे। तव्हां कोई क्वेश्चन करणु चाहियो, कुझु चवणु चाहियो त तव्हां पुछी सघो था, जेसि ताईं स्टिक्स लॻनि, ठीकु आहे न। त इहा देरि मां स्क्रीन ते नज़र रखी सघां थी ऐं तव्हांजे कंहिं बि ॻाल्हि जो जवाबु ॾेई सघां थी। ऐं मां रैंडमली मटीरियल जमा कंदी आहियां, यानी काई बि शइ ॾिसंदमि, काई मुंहिंजे पसंदि जी लेस, का रिबिन, कुझु बि होलसेल जी शॉप तां मां वठणु वियमि, कुझु ॿियूं शयूं, पर उते जो मूंखे वुडन स्टिक्स नज़र आयूं त जेके मां पहिरियों कल्ह वारी वीडियो में यूज़ कयूं उहे बि मां वठी छॾियूं। मूंखे ख़बर आहे त मां कुझु न कुझु कंदमि इन्हनि जो। ऐं हीअ मिलियूं त हीअ बि वठी छॾियूं, छो त कंहिं ॿिए सुपर स्टोर तां अगरि वठो न त हीअ स्टिक्स ॾाढी थोरी थोरी क्वांटिटी में हूंदियूं आहिनि ऐं पैसा इलाही हूंदा आहिनि, त होलसेल ते थोरी सस्ती मिली वेंदियूं। त जंहिंखे मुस्तक़िल शौक़ु हुजे, इहो कमु करिणो ई करिणो आहे, त पोइ उनखे खपे त उहो होलसेल रेट तां अहिड़ियूं शयूं घुराए पाण वटि स्टॉक करे। सो सुहिणा सुहिणा बटण, वुडन कटआउट्स ऐं कलरफुल पेपर्स, जॾहिं बि का शइ मूंखे अहिड़ी अट्रैक्टिव नज़र ईंदी आहे क्राफ्ट जे हवाले सां, मां सम्झी वेंदी आहियां त हिन मां कुझु न कुझु करे वेंदमि। एतिरे क़दुरु जो कपिड़े जा पीसिस उहे बि मां ज़रूरु जमा कंदी आहियां, वठंदी आहियां। मूंखे ख़बर न हूंदी आहे हिन जो छा थींदो, पर मूंखे इहा ख़बर ज़रूरु हूंदी आहे त हिन जो कुझु न कुझु थींदो। त तव्हांखे बि जेकॾहिं मुस्तक़िल शौक़ु आहे अहिड़े क़िस्म जे कमनि जो, त तव्हां उनखे शयुनि खे जमा करणु शुरू कयो। ऐं इहो बि थी सघे थो त अगरि पहिरियों त मां कुझु वीडियोस पाण ई ठाहींदमि जेके मुंहिंजे प्लैनिंग में आहिनि, ऐं पोइ तव्हां बि कुझु मूंखे चई सघो था, पुछी सघो था त भई फलाणे मटीरियल मां असांखे कुझु सेखारियो। त जेकॾहिं उहो मुंहिंजे लाइ पॉसिबल हूंदो त मां ज़रूरु तव्हांखे उहा शइ सेखारींदमि, उन मटीरियल मां कुझु न कुझु सेखारींदमि। त ईअं जेको आहे तव्हांजी फरमाइश बि पूरी थी सघे थी, पर शर्त इहो आहे, शर्त माना कंडीशन, ठीकु आहे, उहो पैसनि वारो शर्त न। त तव्हां जेको आहे मटीरियल जमा कयो, मटीरियल तव्हां वटि मौजूदु हूंदो त अमल करणु आसानु थी वेंदो। सो बसि पोइ त शयूं खणंदासीं। ऐं हीअ मां जेके तव्हां सां आइडियाज़ थी शेयर कयां, मिसाल हिन दॿे खे मां हीअं थी सजायां, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे हिसाब सां सजाए सघो था, तव्हां कीअं था चाहियो तव्हां उअं ई करे था सघो। अलाह साईं सभिनी खे अकुलु ॾिनो आहे, हर कंहिंखे ख़बर आहे। ऐं वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जॾहिं असां ॿिए कंहिंजो कोई कमु ॾिसंदा आहियूं, असांखे पाण खे बि कुझु आइडियाज़ अचणु शुरू थी वेंदा आहिनि। सिलाई हुजे, कुकिंग हुजे, क्राफ्ट हुजे, असां पाण ई उन में तब्दीलियूं करे शयुनि में इलाही कुझु नओं क्रिएट करे सघंदा आहियूं। त हीअ कमु बि ईअं ई आहे, मां तव्हांखे कुझु आइडियाज़ थी ॾियां त तव्हां पंहिंजे हिसाब सां वरी कुझु शयूं क्रिएट करे सघो था। सो इहो सिलसिलो ईअं जारी रहणु घुरिजे ऐं इंसानु ॾाढो रिलैक्स रहंदो आहे। ऐं हीअ जेको कमु आहे न, इहो हिकिड़ी थेरापी जी हैसियत रखंदो आहे। तव्हांखे टेंशन खां, परेशानियुनि खां ऐं डिप्रेशन खां, अहिड़े क़िस्म जा जेके बि ज़हनी मर्ज़ आहिनि उन्हनि खां ॾाढो बचाए था रखनि। हीअ कमु तमामु तमामु ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जे कमनि में बिज़ी रहिजे। सो हाणे हीअ चौधारी लॻी विया आहिनि, बाक़ी हीअ 2 थोड़ियूं जायूं हिन जूं बचियल आहिनि, उन्हनि खे मां फिल कंदमि। त उहो तव्हां सां पोइ शेयर थी कयां। ऐं मूंखे मुंहिंजूं कटियल जेके आहिनि ऑलमोस्ट पूरियूं थी वियूं आहिनि। कैंची जेका बि खणो तव्हां हीअ स्टिक्स कटण जे लाइ,
त प्लीज़ उहा कपिड़नि कटण वारी न हुजे, न त बसि पोइ उनजो हशर ई थी वेंदो ख़राबु। पोइ उहा हेठां जो स्टिक सां कटे वेंदी, उनखां पोइ उहा कैंची तव्हांजा कपिड़ा कोन कटींदी। त हमेशह क्राफ्ट जी कैंची अलॻि रखो, हिकिड़ी त हुजे कागज़ कटण लाइ ऐं हिकिड़ी वरी अहिड़े क़िस्म जी कटिंग्स जे लाइ जंहिंमें अजीब अजीब मटीरियल्स आहिनि। ऐं अॻियां तव्हां ॾिसंदव त अजीब अजीब मटीरियल्स कहिड़ा थी था सघनि, उहो मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। सो हीअ मां हिनखे चिंबड़ाए वठां कुझु पासनि मां, उनखां पोइ असां वरी हिनखे अॻियां जेको बि कमु करिणो आहे उहो कंटिन्यू कंदासीं। ऐं बसि लाइव में इहो ई हूंदो आहे त थोरो जेको आहे टाइम घणो लॻी वेंदो आहे, ऐं रिकॉर्डिड जेको हूंदो आहे उन में असां पहिरियों खां ई इलाही सारा कम करे रखंदा आहियूं, त असांखे एॾी उन में ॾेखारण में या शेयर करण में मुश्किल न थींदी आहे। पर बहरहाल मुंहिंजो शौक़ु हुयो इहो त मां पंहिंजे हिन पेज तां सिंधीअ में इलाही सारियूं वीडियोज़ ठाहियां, ऐं फ्यूचर में मां कुझु थी सघे थो मां उर्दू में बि कुझु न कुझु ठाहींदमि, छो त असांजी उहा बि क़ौमी ॿोली आहे। ऐं इन सां फ़ाइदो इहो आहे त उहो कमु जेको आहे घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुची वेंदो, ठीकु आहे न, इन चकर में। सो मां कोशिशि कई आहे त हिनखे मां फिक्स कयां, पर कामयाबी नथी थिए अञा ताईं, छो त जेका मां कटियां थी काठी टुकड़ी उहा भॼी थी पए बजाए कटजण जे। सो बहरहाल कमु त करिणो ई आहे न, सो कयूं था। हिननि खे थोरो टाइम ॾिबो, हथ सां दॿाइबो त जीअं ई चङी तरह सां चिंबड़ी वञनि ऐं खुली न अचनि ॿीहर। सो अञा हिन जी हिकिड़ी ॿ नंढी जाइ ख़ाली आहे जंहिंखे मां फिल कंदमि, ऐं फिल असांखे इन सां ई करिणो आहे काठियुनि सां। पहिरियों त असां प्रॉपर पीसिस आहिनि, ऐं हाणे जेके जाइ जिते बचे थी उते कटे करे उन जाइ जे हिसाब सां पीसिस हणंदासीं। हीअ ॾिसो, हीअ जी मूं सन्हा कटे ऐं हिननि खे फिल करण जी कोशिशि कई आहे, ठीकु आहे। सो हाणे हिन जा चारई पासा थी विया आहिनि पूरा, न अञा हिकिड़ो पासो रहे थो। हीअ कुंड हिकिड़ी रहे थी, इन में अञा कोई स्टिक जो हिकिड़ो पीस लॻंदो। सो इहो कयूं था, उनखां पोइ असां हिनखे अॻिते कमु कंदासीं। त हिन में असांखे छा करिणो आहे, ज़ाहिर आहे हीअ त हिकिड़ो सिंपल बॉक्स ठहियो, पर तव्हां ॾिसो त हिन जी हीअ जेका सादी शिकिल आहे इहा ई केॾी प्यारी थी लॻे। यानी हिकिड़े आम दॿे खे हिकिड़े सस्ते मटीरियल सां असां सजायो आहे, त उन में ई हिन जी ख़ूबसूरती जेका थोरी नुमायां थी पई आहे। सो हीअ कुंड बि हिन जी भरिजी वई। हीअ आलो आहे, अञा आलो यानी ग्लू हिन जो आलो आहे, प्रॉपर न सुकियो आहे, का ॻाल्हि न आहे। हाणे हिन में मां यूज़ कंदमि मथां कवर करण जे लाइ सूतली। हीअ सूतली मां तव्हां सां पहिरीं बि शेयर कई, ठीकु आहे। रंगीन सूतली मार्केट में अवेलेबल आहे। इहा मां थोरी सूतली हिन जे सिर्फ़ु हेठे पासे ते, छो त हिन जा ही रफ जेके किनारा आहिनि इन्हनि खे ढकण लाइ, इन्हनि खे कवर करण जे लाइ मां हिन जे हेठे पासे ते इहा यूज़ करे वेंदमि। 3-4 हिन जा राउंड मां हिन जे मथां ॾियां थी। तव्हां ॾिसो त हिन सां केतिरो हिन जी ख़ूबसूरतीअ में फ़र्क़ु पइजी वेंदो यकीनन। ऐं ग्लू जो ॿियो ट्यूब मूंखे खोलणो पवंदो। हीअ ग्लू बि मां त स्टॉक में वठी रखंदी आहियां, छो त मूंखे ख़बर आहे त मूंखे कंहिं बि महिल मूड थी वेंदो आहे कमु करण जो। पोइ मां चाहींदी आहियां त मूं वटि हर शइ मौजूदु पहिरियों खां हुजे, त जीअं मुंहिंजी शइ काई खुटे न। पोइ हिनखे चौधारी मां बेस ते हणी थी वञा ग्लू, इहो ई तरीक़ो आहे हिन जो। ऐं हा, हिन सां जेको आहे तव्हां वाइट ग्लू बि यूज़ करे सघो था, वाइट जर्मन ग्लू, ठीकु आहे, उहा बि बेस्ट रहंदी हिन जे लाइ। सो हीअ हिनखे ग्लू ऑलमोस्ट लॻी वई आहे, ऐं हाणे हिन जा इहे जेके रफ किनारा आहिनि उन्हनि खे मां कवर कंदमि हिन सूतलीअ सां। ऐं हीअ सूतली काफ़ी सन्ही आहे, त मूंखे हिन जा 2-3 वकड़ ॾियणा पवंदा, 2-3 चकर, ठीकु आहे। थुली सूतली जल्दी वेड़जी वेंदी आहे, पर जीअं त हीअ कलर्ड आहे, फाइन क्वालिटी जी आहे, मूंखे इहा वधीक थी वणे, हिन ते ॾाढी सुहिणी लॻंदी। ऐं जॾहिं हिन जी फाइनली थी वेंदी फिनिशिंग, पोइ तव्हां ॾिसो त हीअ कहिड़ो ज़बरदस्त थो लॻे। आम हिकिड़ो दॿो आहे, ऐं जेकॾहिं सूतली न हुजे तव्हां उन बि यूज़ करे था सघो, वूल या का ॾोरी रंगीन, ठीकु आहे। हीअ बेस्ट हिकिड़ो मटीरियल आहे। ऐं मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो हो त हीअ चिंबड़ण में ॾाढो आसानु हूंदो आहे, छो त हिन में भुज आहिनि न, रूआ जेके सन्हा सन्हा आहिनि उहे हिनखे चिंबड़ण में ॾाढी हेल्प ॾींदा आहिनि। तंहिंजे करे मां वधीक ख़ुशीअ सां हिनखे इस्तेमालु कंदी आहियां। ऐं ॿियो त मूंखे वणंदी आहे सूतली ॾाढी। नेचुरल मटीरियल जेके बि आहिनि, सूतली आहे, काठ जा टुकर आहिनि, ऐं रसियूं ऐं ॿोरियूं, इहे मूंखे ॾाढियूं शयूं वणंदियूं आहिनि, छो त हिननि जो टेक्सचर जेको आहे न ज़बरदस्त हूंदो आहे। सो
बुशरा तारिक वालेकुम अस्सलाम, अलवीना निज़ामाणी थैंक यू। हूअं त जेको आहे न हिन कमु करण जे दौरान जवाबु ॾियणु कंहिं बि कमेंट जो या कमेंट पढ़णु मुश्किल कमु आहे, पर हीउ थोरो एॾो ध्यानु वारो कमु न आहे। मां कंहिं महिल नज़र स्क्रीन ते विझी थी सघां, इन करे मां तव्हांखे चयुमि त अगरि कमेंट करणु चाहींदो त मां तव्हांजो जवाबु ॾेई सघंदमि। ख़ुशि हुजो, थैंक यू सो मच तव्हां जॉइन कयो आहे मूंखे, ऐं प्लीज़ थी सघेव त वीडियो शेयर बि कयो हीअ पंहिंजे फ्रेंड्स सां। तव्हांजी ॼाण सुञाण में ज़रूरु कोई अहिड़ो हूंदो जंहिंखे हिननि कमनि जो शौक़ु हुजे, ठीकु आहे न। सो हर फैमिलीअ में, हर दोस्तीअ में कुझु न कुझु मुंहिंजड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हिननि कमनि जे लाइ क्रेज़ी हूंदा आहिनि। त अगरि अहिड़ो कोई बि हुजे शेयर ज़रूरु कयो, जंहिंखे इंट्रस्ट हूंदो उहो मूं ताईं पहुची वेंदो, इंट्रस्ट न हूंदो त माण्हू हुनखे पाण ई इग्नोर करे छॾींदा, का ॻाल्हि न आहे, ठीकु आहे। सो मां हिनखे 5 पूरा राउंड, हीअ सूती ॾाढी सन्ही आहे, एतिरी सन्ही आहे जेतिरो उन जो धाॻो हूंदो आहे न स्वेटर ठाहिण वारी उन, त तंहिंजे करे मां हिनखे 4 या 5 वकड़ ज़रूरु ॾींदमि त जीअं थोरी बेस नज़र अचे त हा हिन ते हीअ ग्रीन लॻियल आहे। ऐं तव्हांजे तरफ़ां मूंखे रिस्पॉन्स खपे लाज़मी, उहो रिस्पॉन्स इहो ई आहे त वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो, कुझु बि पुछिणो आहे त, ठीकु आहे। सो ही 4 वकड़ मां हिनखे ॾिना आहिनि, मुंहिंजे ख़्याल में ही इनफ आहिनि। सो हिनखे मां कटियां थी हाणे, ऐं हिनखे सिरे ते हिनजे ते ग्लू हणी असां कंदासीं बंदि। ऐं यकीन कयो त इहो दॿो त कॾहिं बि उछिलजी वञे हा गंद में, ईअं ई थींदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांजे कंहिं कम जूं न हूंदियूं आहिनि इहे शयूं त असां हिननि खे उछलाए छॾींदा आहियूं, पर हीउ तयारु थियण खां पोइ, ठहण खां पोइ हीउ एतिरो सुहिणो लॻंदो इनशाअल्लाह। हाणे कुझु न कुझु नज़र अची रहियो आहे। ऐं मूंखे हिनखे अंदरां ग्रीन करिणो हो, त ॿाहिरां ग्रीन हणिणो, इन करे मूं हुनखे अंदरां बि ग्रीन करे छॾियो, ऐं डार्क ग्रीन आहे त काई ॻाल्हि न आहे। हाणे मां खणां थी ग्रीन जो थोरो डार्कर शेड, उन जा मूंखे बिल्कुलु थोरा ईअं 2-3 नंढड़ी साइज़ जा खपंदा टुकर, बसि हे 3 काफ़ी, ठीकु आहे। सो ही 3 टुकड़ा ग्रीन जा मां हिनखे हिते ईअं हणंदमि जीअं शाखूं हूंदियूं आहिनि गाह जूं, या सन्हियूं टारियूं हूंदियूं आहिनि, त सम्झो उन जे तौर ते मां हिननि खे हिते यूज़ कंदमि। ज़ाहिर हिनखे डेकोरेट बि करिणो आहे, सिर्फ़ु एतिरो काफ़ी न आहे जेतिरो मां हिन महिल ताईं कयो आहे। सो इहे हिन ते चिमड़ाईंदासीं ईअं ई रैंडम, कोई ख़ासि कंहिं शेप में न। त तव्हांखे जीअं मां पहिरियों बि चयो त मटीरियल्स जमा करणु शुरू कयो। मूंखे जुनून हूंदो आहे इन्हनि शयुनि वठण जो, मां कॾहिं बि कपिड़ा एतिरा न ठाहींदी आहियां, या मां ॿियूं शयूं न, जेतिरो मां क्राफ्ट जो मूंखे सामान वठण जो शौक़ु हूंदो आहे। मां कुझु बि वठणु वञा त वापसीअ ते मां एक्स्ट्रा सामान में मुंहिंजो क्राफ्ट जो सामान हूंदो आहे ज़रूरु। सो जंहिं माण्हू खे जंहिं शइ जो शौक़ु हूंदो आहे न, जीअं के को ज़मानो हूंदो मां थांव ऐं चादरूं ऐं घर जूं शयूं वठी ईंदी हुअमि, सॼियूं घर वियो भरिजी। हाणे मूंखे उन्हनि शयुनि जी ज़रूरत कोन्हे, हाणे त बल्कि मां घर मां शयूं कढण जे चकर में हूंदी आहियां, त इलाही थी वियूं, ठीकु आहे। हाणे हीअ ॾिसो मां हिनखे हीअं डांडियूं जीअं आहिनि, डांडियुनि जे तौर ते मां हिनखे ठाहियो आहे। हाणे मूं वटि आहिनि कुझु वुडन कटआउट्स, हिन मां मां खणंदमि गुलनि जा कटआउट्स। हीअ आम तरह सां अवेलेबल आहिनि, तव्हां ॾिसंदव त स्टेशनरी जी दुकाननि ते या जिते बि क्राफ्ट जो सामान मिलंदो हूंदो, इहे शयूं तव्हांखे ईज़िली हुतां मिली वेंदियूं। त हीअ 3 मां हिते डांडियूं ठाहियूं आहिनि हिन सां, ठीकु आहे। त मां हिन में 3 रंगनि जा गुल थी हणां, हीअ 3 लाइट पिंक, डार्क पिंक ऐं ऑरेंज, ठीकु आहे। सो इहे मां हिन जे डांडियुनि सां चिमड़ाईंदमि त हिन जी जेका ख़ूबसूरती आहे उहा अञा वधी वेंदी। ऐं इहा त अने मां थी चवां त ख़ूबसूरती वधी वेंदी, तव्हां बि ॿुधाईंदव मूंखे त कीअं थी लॻे, या ख़ूबसूरती वधे थी या नथी वधे, या बसि मिड़ई गुज़ारो आहे। सो मां बिल्कुलु बि माइंड न कंदमि। ऐं बुशरा तारिक इलाही वॾो कमेंट कयो आहे, राणी मां उहो पढ़ी नथी सघां हिन महिल, नंढा कमेंट पढ़णु ईज़ी आहिनि, मां इनशाला इहो पढ़ंदमि बि, तव्हांजो जवाब बि ॾींदमि। थैंक यू सो मच टाइम कढण लाइ, ऐं मुंहिंजो ही लाइव सेशन जेको आहे जॉइन करण लाइ, ऐं एॾा सुठा ऐं वॾा कमेंट करण लाइ, ठीकु आहे। अलवीना निज़ामाणी जो बि कमेंट आहे। सो इनशाला मां इन्हनि जा जवाब तव्हांखे ॾियां थी हाणे न, हे जीअं ई मां ठाहे ख़तमु कंदमि। ॾिसो ही हेतिरो थी वियो, हिन ते मां हे वुडन बटण आहिनि, हे वुडन बटण मां कपिड़नि वग़ैरह ते न हणंदी आहियां, छो त धोइण में ख़राबु थी वेंदा, टुटी पवंदा, तंहिंजे करे मां हिननि खे अहिड़े क़िस्म जी क्राफ्ट्स में इस्तेमालु कंदी आहियां। इहे लॻी आहे, उनखां पोइ अञा मूंखे हिन ते कुझु हणिणो आहे। जेको मुंहिंजी मोस्ट फेवरेट इंसेक्ट्स जेके बि हूंदा आहिनि न, अलाह जी जेका जोड़ आहे हुन में
मां कल्ह बि इहे यूज़ कया हुया लेडी बग्स, ठीकु आहे। सो अॼु बि मां हिन ते कुझु लेडी बग्स हणणु चाहियां थी, पर उहे साॻा न, कुझु डिफरेंट, त जीअं इहे थोरो वधीक सुठो लॻे। ऐं पोइ अञा वरी मां तव्हां सां इहो बि शेयर कंदमि त आख़िर असां हिन दॿे जो कंदासीं छा, ठही त वियो, सजी बि वियो, पोइ छा थींदो, ठीकु आहे। सो हाणे मां हिकिड़ो ही टाइनी खयों आहे, ही कल्ह बि यूज़ कयो हो, ऐं हिकिड़ो खणां थी मीडियम साइज़, हे मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, मूं पथरनि में इलाही पेंट कया आहिनि इहे, ऐं ॿियो ही, ठीकु आहे। ऐं टियों बिल्कुलु एक्स्ट्रा लार्ज साइज़, मुंहिंजी धीअ मूंखे गिफ्ट कयो ही बि मुंहिंजी धीअ गिफ्ट कया मूंखे, ऐं ही बि हुन ख़बर आहे त अम्मी खे अहिड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि त मुंहिंजे लाइ वठंदी आहे। सो गिफ्ट्स बि मुंहिंजे लाइ अहिड़ा ई ईंदा आहिनि। ऐं टियों हे नंढिड़ो, ठीकु आहे। सो इहे मां हिन ते हणां थी, ऐं हणण खां पोइ इहे मां तव्हां सां शेयर थी कयां। आहिनि इलाही वॾा, पर मूंखे सुठा था लॻनि, त मां इहे हिन ते ज़रूरु लॻाइणु चाहींदमि। ऐं हिन ते वुडन जेको बि हिन जो कलर आहे नेचुरल, उन ते इहे रेड ॾाढो सुहिणो लॻंदो। सो इहे मां हिन ते हणी वठां। ऐं हीअ जेके शइ मां ठाहियां थी, इहो बॉक्स ऑर्गेनाइज़र आहे हिकिड़ो, ठीकु आहे। तव्हां हिनखे जेकॾहिं ड्रेसिंग टेबल ते रखो त तव्हां हिन में नंढियूं नंढियूं शयूं हणी था सघो, पंहिंजूं नेल पॉलिशिस आहिनि या लिपस्टिक्स आहिनि या कुझु बि अहिड़ो नंढो, जेके हिन में पिन्स आहिनि, क्लिप्स आहिनि, उहे तव्हां रखी था सघो, ज्वैलरी रखी था सघो। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे राइटिंग टेबल ते रखो तॾहिं बि तव्हां हिन में नंढियूं नंढियूं शयूं, पेपर क्लिप्स हूंदा आहिनि, इरेज़र, शार्पनर, पंहिंजे ॿारनि खे ॾेई सघो था त उहे हिन ते रखनि। सो हुन ते आहिनि मूं ही 3 लेडी बग्स सेम साइज़ जा, यानी ग्रीनरी आहे, गुल आहिनि ऐं उन ते लेडी बग्स आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे डाइनिंग टेबल ते रखो त हीउ एतिरो वॾो आहे जो हिन में आराम सां तव्हांजे पेपर सॉल्ट जूं बोतलूं ऐं टूथपिक ऐं अहिड़ियूं नंढियूं नंढियूं कोस्टर्स पासीरा करे उहे तव्हां हिन में विझी रखी सघो था। त डिफरेंट जाइनि ते हिन जो डिफरेंट यूज़ आहे, छो हीउ हेवी आहे इलाही, त हिनखे सुकण में थोरो टाइम लॻंदो, इन करे हीउ किरी पियो। सो बहरहाल फिक्स था कयूं, ॿीहर को मसइलो न आहे, ईअं त थींदो रहंदो, ठीकु आहे। त हिन जो इस्तेमालु असां ते पाण ते आहे, त असां हिनखे जेकॾहिं तव्हां पंहिंजे बेड जी साइड टेबल ते रखो त उन में बि जीअं तव्हांजो चार्जर आहे फ़ोन जो, या तव्हांजा एयरफोन्स आहिनि, अहिड़ियूं अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं जेके असांखे, या चश्मो आहे या कुझु बि जेको तव्हांजी साइड टेबल ते तव्हांखे कमु ईंदो हुजे, उनजे लाइ तव्हां रखी था सघो। कबट में रखो, अगरि अंदरि कंहिं खाने में रखो त पोइ त एॾो डेकोरेट करण जी ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु ई ॿाहिरि हिकिड़ो लेयर बि काफ़ी आहे। त उन में बि तव्हां नंढियूं नंढियूं पंहिंजियूं शयूं रखी था सघो। ऐं बेड साइड टेबल ते जीअं चाॿियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, अहिड़े क़िस्म जी का बि शइ। ऐं ड्रेसिंग टेबल ते नेल कटर आहे, नंढियूं नंढियूं कैंचियूं आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं। त हीउ हिकिड़ो ऑर्गेनाइज़र आहे, हिकिड़े बेकार दॿे मां, हीउ टॉर्च जो हिकिड़ो ख़ाली दॿो हो जंहिंजो पाठो मूंखे ॾाढो सुठो ऐं मज़बूत लॻो, त मां हिनखे इहो डेकोरेट कयो आहे। सो हीअ मुंहिंजा लेडी बग्स, ख़ासि करे हीउ जेको वॾो आहे थोरो टाइम वठंदो चिंबड़ण में, छो त हेवी आहे, बाक़ी हे 2 नंढा आहिनि त इहे त आराम सां लॻी वेंदा। सो मूंखे तव्हां ॿुधाइजो त हीउ तव्हांखे कीअं लॻो। शयूं जमा करणु शुरू कयो, प्लास्टिक जूं बोतलूं, काठ जा टुकर, पाठे जा दॿा, ऐं ख़ाली जेके जार्स हूंदा आहिनि जैम, अचार, इन्हनि जा, ऐं प्लस ॿियूं बॉटल्स ईंदियूं आहिनि, सॉसेस आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, केचप आहे, अहिड़े क़िस्म जूं जेके बि आहिनि। अञा बि मुंहिंजे ज़हन में कुझु नथो अचे, ऑयल जूं ख़ाली बोतलूं, में बि नेक्स्ट जेको मुंहिंजो प्रोजेक्ट हुजे ऑयल जी ख़ाली केन मां ठाहियूं असां। त हीअ हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे। ऐं तव्हां सोचो पाण ते कॾहिं तव्हां कंहिंखे हीअ गिफ्ट ॾियो त एॾो बुरो त कोन्हे, बल्कि मुंहिंजे हिसाब सां तमामु ख़ूबसूरत आहे। मां हिननि शयुनि खे ॾाढो एप्रिशिएट कंदी आहियां। अगरि मूंखे केरु हथ जी ठहियल शइ गिफ्ट कंदो आहे त मुंहिंजे लाइ उहा ॾाढी क़ीमती हूंदी आहे, छो त हिन में माण्हुनि जी महिनत सां गॾु गॾु मुहबत बि शामिलु हूंदी आहे। सो ज़रूरु मूंखे तव्हां रिस्पॉन्स ॾिजो, प्लीज़ वीडियो शेयर कयो। ऐं जेके बि तव्हांजा अगरि कोई क्वेश्चन तव्हां कयो आहे त इहो मां यकीनन पढ़ी वठंदमि फाइनली ऐं हिन जो जवाब बि ॾींदमि। सो बुशरा चए थी अदी मूंखे बि शौक़ु आहे, बहरहाल मां इहो पोइ पढ़ां थी, ठीकु आहे, ऐं तव्हांखे हिन जो रिप्लाई बि अची वेंदो। सो हीउ मुंहिंजो प्यारो प्रोजेक्ट आहे। मां हिनखे बाक़ी साइड्स खां डेकोरेट कोन कयो आहे, छो त असां हिनखे जिते बि रखंदासीं उते असां हिनखे हिकिड़े साइड ते ई रखंदासीं। मां हिन जो सिर्फ़ु फ्रंट जेको आहे उहो डेकोरेट कयो आहे। ऐं उनखां वधीक तव्हांजी पंहिंजी आहे पसंदि, पंहिंजी चॉइस। ॾिसो हीअ जीअं नंढियूं बटरफ्लाइज़ आहिनि मां वटि, हिन वॾियूं बटरफ्लाइज़ आहिनि, हीअ रेबिट्स आहिनि, कटआउट्स। त ईअं वुडन कटआउट्स एतिरी त वैरायटी मौजूदु आहे दुकाननि ते जो वञी त सम्झ में न ईंदो आहे त छा वठूं छा छॾियूं, उहो तव्हां ते डिपेंड थो करे। सो अहिड़े क़िस्म जो मटीरियल जमा कयो
ऐं कुझु बि शइ नाकारा कोन्हे, हर शइ मां कुझु न कुझु ठाहे थो सघिजे। ऐं मां टीचिंग कंदी रही आहियां त मां जॾहिं ॿारनि खे इहो पढ़ायो त काई बि शइ नाकारा न आहे त मूंखे चवंदा मिस रोड ते जेके पथर पिया आहिनि इहे कम जा आहिनि? मुंहिंजो हा, चई न इहे त पथर आहिनि। त मूं पटे वाले खे मोकिले 1-2 पथर घुराया, उन्हनि खे धोई साफ़ु करे ऐं मां उन्हनि मां हुननि खे पेपर वेट ठाहिणु सेखारिया त ॾिसो ही पथर आहे, असां हिनखे एज़ डेकोरेशन पीस बि यूज़ करे था सघूं ऐं एज़ पेपर वेट बि। त उहो असांजे पंहिंजे हथ में, असांजे पाण ते डिपेंड थो करे। उहा ॾिसण वारी अखि हुजे, उहो आर्टिस्टिक माइंड हुजे, उहा नज़र हुजे हिकिड़े हुनरमंद वारी, फ़नकार वारी, त उहा जेका ज़बरदस्त कमु थी वेंदो। सो ठीकु आहे, हाणे मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी टाइम थी वियो, वीडियो इलाही वॾी थी वेंदी ऐं इंशाल्लाह मां टाइम फिक्स नथी कयां। फ़िलहाल मां रोज़ु अनाउंस कंदमि अगरि मूंखे रोज़ु ठाहिणी हूंदी वीडियो, ऐं टाइम इहो ई हूंदो ऑलमोस्ट 3 बजे। फस्ट डे ते जेको मूंखे तजुर्बो थियो, एंड टाइम ते काई टेक्निकल मसलो अची वियो ऐं मां न पई लाइव अची सघां त मां ॾाढी परेशान थियमि, ॾाढी शर्मिंदा बि थियमि त मां पंहिंजे ऑडियंस सां, पंहिंजे व्यूअर्स सां वाइदो करे करे टाइम ते न वई आहियां। त तंहिंजे करे मां कोई वक़्तु फिक्स कंदे मां डिॼां थी, थोरो घबरायां थी। त लाइट असांजे हथ में कोन्हे ऐं इंटरनेट बि असांजे हथ में कोन्हे, उन्हनि जी मर्ज़ी आहे, कंहिं बि महिल मोकिलाए था सघनि। ठीकु आहे, सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इहा मुंहिंजी अॼु जी वीडियो हुई। ॿुधाइजो ज़रूरु, कमेंट कजो कीअं लॻी, वीडियो खे शेयर कयो, पेज लाइक कयो। इंशाल्लाह तव्हां सां मां अहिड़ियूं मज़े जूं इलाही सारियूं वीडियोज़, इलाही सारा क्राफ्ट शेयर कंदमि। सो इंशाल्लाह मिलंदासीं अगली वीडियो में। तेसिताईं अल्लाह वाहे।